शमा ओ भेण शमा अंदर अचा अञा केॾो अंदर ईंदे हलियो त आयो आ कम आहे तॾहिं आयो आहियां छो केड़ो कम अथई हो मासी मुराद आहिनि इहा चवंदी आहे जंहिं घर में जेका छोकिरी नाले थियल हुजे न उते कॾहिं बि न वञिजे चमचन जी दुआ सां जॾहिं ख़बर बि अथई त पोइ वरी अहिड़ो मुंहुं खणी हेॾे छाजे लाइ आयो आ ख़बर आहे तॾहिं त इजाज़त वठी पोइ आयो आहियां घर में अची त वियो आहीं हाणे वरी छाजी इजाज़त तो वठी अदी शमा इहा ख़बर अथई वॾरो लाइक़ अल्लाह साईं खे प्यारो थियो चमचन जी दुआ सां हा हा मूंखे चङी तरह ख़बर आहे तुंहिंजी न शादीअ जी तारीख़ ॿधी से त ॻोठ जो चङो मुड़सी गुज़ारे वियो निभागा अदी शमा ओ भेण शमा मुंहिंजी त शादी थिए थी न मां त सिर्फ़ु भाॻो आहियां सुलझल माण्हू आहियां चमचन जी दुआ सां अदी कम पुछीस कम दफ़ा करीस अजायो मथो खाईंदो असांजो